शीमा जेका हज़रत दाई हलीमा जी न्याणी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वटि कैदी थी आया उन जे कबीले वारा त हिकड़ी कुराड़ी औरत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो बाबा पंहिंजे साहब सरदार सां मिलायो मुंहिंजी भेण आहियां। हुज़ूर साईं खे चयो हिकड़ी कुराड़ी वॾी उमिरि वारी चए थी मां तुंहिंजी भेण आहियां मूंखे मिलायो। चई मां त अकेलो हुयुसि हिकिड़ो हुयुसि माउ पीउ खे मां पेट में हुयुसि बाबो मरी वियो मुंहिंजी भेण किथां आई वठी अचोसि। चई यादि कर तुंहिंजी परवरिश दाई हलीमा कई। चई हा। चई मां बि हुनजो थञ पीती आहे तो बि हुनजी थञ पीती आहे तूं नंढड़ो ऐं मां तोखे पे लुॾाईंदी हुअसि। अल्लाह रब्बना अबकिलना मोहम्मद अल्लाह से असांजे मोहम्मद जी पारत हिनखे सलामत रख हिनखे बाक़ी रख। तूं वॾड़ो थी वियो आहे मुंहिंजे दुआउनि जे असर सां एॾो वॾो थियो आहे जो अल्लाह साईं तोखे एॾो इज़त ऐं वक़ार वारो थियो आहे जो तूं बादशाह बणिजी वियो मां तो वटि अची कैदी थियसि। चई यादि अथई मां तो खेॾाईंदी हुयमि थोरो जॾहिं वॾड़ो थिए तो मूंखे चक कयो निशान थी वियो नंद तुंहिंजा थिया। चई हा इहो मूंखे वाक़ियो यादि आहे। नबी खे सुञातो चई हाणे भेण जे मूं वटि रही पंहिंजी चादर मुबारक रखियो विछायो मुस्लमान बि कांदी उनखे विहारियो जे मूं वटि रही त तुंहिंजो खाधो पीतो रिहाइश मूं वटां जे पंहिंजे कबीले ॻोठ मोटी वञी त पोइ ख़र्च पखे सां गॾु तोखे रवानो कयां। एकर वई वरी मोटी आई जे मूंखे पंहिंजे क़ौम कबीले वारा चवंदा त भाउ खां रुॻो पंहिंजी आज़ादी वठी आई क़ौम जा मुड़ुस मर्द सभु छॾे तूं आई। किन मुफ़सिरनि लिखियो आहे त 6000 क़ौम कबीले वारा सभु छॾाए वई। भेणुनि जो एॾो क़दुरु आहे भेली भेणुनि सां न विढ़ंदा नौजवान विढ़ंदा भेणुनि सां न विढ़ंदा। हुज़ूर खीर पियाक भेण जी केॾी वॾी इज़त कई आहे। सॻी भेण सां जेके भाउ विढ़ंदा सालनि जा साल नथा ॻाल्हाइनि हुज़ूर जा उम्मती त न ॻाल्हाइनि न कंदा। सॻी भेण सां खीर पियाक भेण त परे रही सॻी भेण सां विढ़े जिन विढ़ी आहे हाणे माफ़ी वठो भली भेणुनि जी ग़लती जो त माफ़ी वठी पाणे वञी परचा मथां रुठो ई रहिजी वञे। जे हुज़ूर जा उम्मती ऐं रबीउल अव्वल जो महीनो आहे भेणुनि सां न विढ़बो